मुल्क में कोरोना सबब 54 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। 1977 नवां केस ज़ाहिर, 5217 ॼणा सेहतयाब थी विया। इन सिलसिले में जारी थियल अंगनि अखरनि मूजिबि सिंध में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 31 कोरोना वायरस जा मरीज़ फ़ौत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ कोरोना सबब फ़ौत थियलनि जो अंग 1826 थी वियो आहे। नवनि केसनि में कराची मां 312 नवां केस साम्हूं आया आहिनि। अहिड़ी तरह घोटकीअ में 127, बेनज़ीर आबाद में 106, सखर में 73, दादूअ में 58, शिकारपुर में 44, हैदराबाद में 37 ऐं नौशेरो फेरोज़ में 33 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सांगड़ में 30, कश्मीर में 28, टंडोअलायार में 25, मीरपुर ख़ास में 23, लाड़काने में 6 केस, ख़ैरपुर, जेकबाबाद ऐं ठठे में 5 वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि। ॿिए तरफ़ वॾे वज़ीर मुराद अली शाह सूरत हाल बाबति ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन वक़्तु 5,84,596 नमूना टेस्ट कया विया। सूबे में हिन वक़्त ताईं 1,06,622 मरीज़ साम्हूं आया आहिनि। हिन वक़्तु 40,970 मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां 121 मरीज़ वेंटिलेटर ते आहिनि, जॾहिं त कोरोना जा 1,871 मरीज़ सेहतयाब थी विया आहिनि।